अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। कलाम मुक़द्दस जे सूरह मरियम जी आयत नंबर 66 खां तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला इंसान जे लाइ जहिड़ी तरह पहिरियां बनी इसराइलन जो ज़िक्र फरमायो ऐं फरमाईं त रब्बुस समावाति वल अर्दि व मा बैनहुमा, आसमाननि जो मालिक अल्लाह, ज़मीननि जो मालिक अल्लाह ऐं ज़मीन ऐं आसमान जे विच में जेके बि शयूं आहिनि इन्हनि सभिनीनि जो मालिक ऐं ख़ालिक़ अल्लाह। इन अल्लाह खां सवाइ काइनात जे अंदरि ॿिए कंहिंजो नालो न आहे, नालो हमेशह अल्लाह जी ज़ात जो आहे। ऐं क़ुरान फरमायो अॻिते इंसान जे इन कैफ़ियत खे, इन सोच खे बयानु फरमाई त इंसानु चवे थो त इदा मां मितो लसौफ उख़रजु हय्या, मां मरी वेंदुसि, मरण खां बाद में वरी ॿीहर ज़िंदा थी करे उथंदुसि। इहो इंसानु जेको आहे अहिड़े क़िस्म जो सवाल थो करे। अल्लाह फरमायो त अवला यदकुरुल इंसानु, फरमाई इंसान तोखे सम्झाइण जो अंदाज़ अल्लाह तबारक व तआला ॾिसो त कहिड़ो सुहिणो अपनाइणु फरमायो। फरमाई त इंसान तूं यादि नथो करे, अवला यदकुरुल इंसानु अन्ना ख़लक़नाहु मिन क़ब्लु वलम यकु शैआ। फरमाई त पहिरियां जेको असां पैदा कयोसीं उन वक़्त में त इंसान जो वजूद ई कोन हुयो। फरमाई क़ुरान जे चवण जो मक़सदु इहो, नुक़्तो बयानु करण जो मक़सदु इहो, जंहिं वक़्त में इंसान जो वजूद ई कोन हुयो, कंहिं बि शइ जो वजूद न हुयो। सिर्फ़ु इहो न आहे त इंसान या गोश्त वग़ैरह, बाबा कंहिं बि शइ खे ठाहिबो, जीअं हिन टेबल खे ठाहिबो त हिन जे लाइ काठी खपंदी न, या बिना काठी जे बि कारीगर तव्हांखे टेबल या खट ठाहे ॾींदो, खपंदी आहे बिना ने ठाहे ॾींदो। सभु ॾिसो था तारा पढ़े, ॻाल्हि सम्झ नथी अचे त काठी खपंदी अव्हांखे टेबल ठाहे करे ॾियण जे लाइ। अहिड़े नमूने सां जेकॾहिं अव्हां जॻह ठाराईंदा, कमिरो ठाराईंदा त उनजे लाइ मटीरियल खपंदो, सिर खपंदी, सीमेंट खपंदो, बजरी खपंदी। अल्लाह पाक फरमायो त इहा अव्हांजी ख़िलक़त आहे, अव्हांजी तसन्नो आहे, ठाहिणो आहे। हाणे इहा ख़ालिक़ जी ख़िलक़त आहे, इन जे अंदरि फ़र्क़ु ॾिसो जो अल्लाह बग़ैर मादे जे, बग़ैर सबबनि जे इंसान खे पैदा करे ॾेखारियो। इंसान त पंहिंजी जाइ ते पूरी 18,000 मख़लूक़ात ज़मीन आसमान खे अल्लाह पैदा करे ॾेखारियो। बाबा आसमान जो धुएं वांगुरु ठहियलु नज़र अचे थो, इन जो को मादो हुयो छा जो वॾो हिकिड़ो जमा थियल धुओं हुजे? या वरी ज़मीन खे जो विछाई इन जो अल्लाह वटि मादो हुयो छा, असुल हुई छा का शइ जो वॾो हिकिड़ो खोड़ ठहियलु हुजे ज़मीन जो, अल्लाह सां खणी विछायो हुजे फ़रिश्तनि खे चई? न। अहिड़े नमूने सां इंसान जो को वजूद ई कोन हुयो। अल्लाह तबारक व तआला बिना वजूद जे पाणी खे बि अल्लाह वजूद ॾिनो, मटीअ खे बि अल्लाह वजूद ॾिनो, ऐं जंहिं रोशनी जे ज़रिए सां इंसान जो जिस्म पको, इन रोशनी खे बि अल्लाह वजूद ॾिनो। फरमाई त अवला यदकुरुल इंसान, इंसान सोच, यादि नथो करे तूं अन्ना ख़लक़नाहु, असां तोखे उन वक़्तु बि असां ई पैदा कयोसीं, मिन क़ब्लु, इन खां पहिरियां, वलम यकु शैआ, हालांकि तूं का बि शइ न हुई, ज़मीन जे तख़्ते ते तुंहिंजो वजूद ई कोन हुयो। अॼु जेकॾहिं असां हिन धरती ते वेठा आहियूं, बाबा असांजे जेका बाद में औलाद ईंदी, माना पोटनि खां बि बाद वारी औलाद, असांखे ख़बर आहे त कहिड़ी हूंदी? असांखे इहा ख़बर आहे त उहा किथे ॼमंदी, कीअं ॼमंदी, कहिड़ो हूंदो? असांजो पड़ पोटो, तड़ पोटो, या जेको आहे असांजो पड़ ॾोटो, उहे कीअं जेके आहिनि ॼमंदा, कीअं हूंदा, असांखे ख़बर आहे? वजूद ई कोन्हे उन्हनि जो, का ख़बर ई कोन्हे। फरमाई इन जे अंदरि त सबबु आहे इंसान जो इंसान नर ऐं माद इहे जेके आहिनि पंहिंजे हिक ॿिए सां अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां इहे पंहिंजो मिलाप कंदा, उन खां बाद में वजूद में अचे थो इंसान। पर इन खां अॻु में आदम अलैहिस्सलाम जे वक़्त में त इहो वजूद बि कोन हुयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पैदा फरमायो, उन वक़्त में त इहे सबब ई ख़तमु हुया। फरमाई त जॾहिं बग़ैर सबबनि जे अल्लाह पैदा करण ते क़ादिर आहे, हाणे जेकॾहिं तो ते वफ़ात थिए, मौत अचे, त उन खां बाद में वरी ॿीहर आख़िरत जे अंदरि आलम महशर में ज़िंदा करण ते अल्लाह बतरीक़े अल्लाह क़ादिर आहे। इहो अल्लाह पाक जेको आहे कानून सम्झाइणु फरमायो। हाणे जॾहिं इन ते यकीन थी वेंदो न, त पोइ इंसान खे गुनाह करणु ॾुखियो थी पवंदो। असांजो यकीन न आहे आख़िरत जे अंदरि अचण ते अचानक जो मौत अची वञे, बाबा इंसान सोचे जेके असांजा मिट माइट, रिश्तेदार, दोस्त अहबाब, भाइर वॾा नंढा, कंहिंजा अबो, कंहिंजो अम्मा वफ़ात करे विया, उन्हनि खे अंदाज़ो हुयो त हाणे मरी वेंदासीं? हुयो अंदाज़ो? अमां पंहिंजे दिलि में सोचे ॾिसो त जेको बि इंसानु वफ़ात कंदो आहे उनखे अंदाज़ो हूंदो आहे त मां हिन वक़्तु मरी वेंदुसि, हूंदो अंदाज़ो? इत्तिफ़ाक़ी अलॻि शइ आहे, को मरीज़ हुजे, को साईं एजड हुजे, उनखे खणी हमेशह जेको आहे दिमाग़ में इहो ख़्यालु रहंदो त बसि हाणे त मां वञा थो, इहा ॿी शइ आहे हिकिड़ी। पर जेकॾहिं अचानक को हादसे में वफ़ात करे वञे,
के को अचानक रात जो सुतो सुबुह जो थिए कोन उनखे अंदाज़ो हूंदो आहे त मां हिन हादसे में अचानक मूंखे थधो लॻंदो किरंदुसि वफ़ात करे वेंदुसि राति जो सुम्हंदुसि त उथंदुसि ई कोन सुबुह जो या अचानक पेट में सूर पवंदो ख़बर ई न पवंदी जीअं जेको हिते पाड़े जे अंदरि फौतगी थी ए नौजवान खे पेट में का तकलीफ़ थी खणी पंहिंजे एम्बुलेंस जे अंदरि ई वीचारे दम ॾेई छॾियो अहिड़े माण्हू खे अंदाज़ो हूंदो आहे त मां वफ़ात करे वेंदुसि हा खणी मलकुल मौत जॾहिं मथो ईंदो आहे त उन वक़्त में खणी माण्हू खे ख़बर पवंदी आहे त हाणे मां वेंदुसि पर तयारी करे वठे इन जो मौक़ो त न मिलंदो न जो तयारी करे वठे तौबा ज़ारी करे वठे पंहिंजो ईमान नओं करे वठे इन जो मौक़ो मिलंदो आहे इन जो मौक़ो न मिलंदो इन जो मौक़ो इहो ई आहे जेको अवां असांजी ज़िंदगी ॿई थी हले मरण जॾहिं वक़्तु वेझो ईंदो आहे त उन वक़्त में तयारी जो मौक़ो न मिलंदो तंहिंजे करे अलाह फरमायो त जंहिं वक़्त में अवां जे मथां सकरात जो वक़्तु शुरू थी वेंदो न उन वक़्त में तव्हां जेकॾहिं मौत खे ॾिसो की साईं तौबा कयो त तौबा तव्हांजी क़ाबिल क़बूल आहे फरमाईंदो फवरब्बिक कसम आहे तुंहिंजे रब जो लनहशुरन्नहुम अलाह पाक प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे कसम खणी करे ॿुधायो फरमाई प्यारा ॿुधाए हिननि खे कसम आहे तुंहिंजे रब जी ज़ात जो असां तव्हां सभिनीनि खे जमा कंदासीं आख़िरत में वशयातीन शैतान खे बि जमा कंदासीं ثم لنحضرنهم حول جهنم جثيا फरमाई जेके नाफ़रमान आहिनि जेके शैतान जा पोइ लॻा आहिनि शैतान पाण इहे सभिनि खे मिलाए करे असां इन्हनि खे जमा कंदासीं इन्हनि खे जमा करे फरमाई त गोॾनि भर गिले करे जहन्नम जे अंदरि उछलाईंदासीं हौल जहन्नम जिसिया फरमाई त जहन्नम जे अंदरि जिसिया चइबो आहे गोॾनि भर माना कंहिंखे जीअं ज़लालत जे लाइ चइबो आहे न बाबा कंहिंखे माण्हू तोई नामेज़ कंहिंखे जेको आहे इज़त सां किराए करे माण्हू को अमल कंहिंखे ॾेखारे फरमाई त अहिड़ी हालत में गोॾनि भर उनखे गेले करे जहन्नम जे अंदरि उछलाईंदासीं सुम्म लनज़िअन्न मिन कुल्लि शियातिन अय्युहुम अशद्दु अलर रहमान अदिया फरमाई त पोइ सुम्म लनज़िअन्न पोइ इहे ईंदा आणींदासीं असां हर जथे मार जमात मां जेके उन्हनि मां नाफ़रमान हूंदा उन्हनि खे आंदो वेंदो त अय्युहुम अशद्दु अलर रहमान अदिया फरमाई त तव्हां मां कहिड़ो आहे जेको रहमान जो वॾे में वॾो नाफ़रमान हुयो सुम्म लनहनु अअलमु बिल्लज़ीना हुम औला बिहा सिलिया फरमाई त असां ॼाणूं था उन्हनि मां कहिड़ा वधीक जहन्नम जा हक़दार आहिनि कहिड़ा वधीक अल्लाह जा नाफ़रमान आहिनि हुम औला लनहनु अअलमु बिल्लज़ीना हुम औला बिहा सिलिया फरमाई त असां उन्हनि खे ॼाणूं था उन्हनि माण्हुनि खे कहिड़ा वधीक इन जहन्नम जे अंदरि किरंदड़ आहिनि व इन मिनकुम इल्ला वारिदुहा फरमाई त नाहिनि तव्हां मां मगर इहे इन जहन्नम जे अंदरि किरंदड़ हूंदा कान अला रब्बिक हतमम मक़दिया फरमाई त तुंहिंजे रब जो फ़ैसिलो हतमी हूंदो ऐं फ़ैसिले जो इख़्तियार मुंहिंजे रब खे हूंदो उते कंहिंजी सिफ़ारिश न हलंदी दुनिया जे अंदरि जेकॾहिं कंहिं वटि माल जाम आहे त माल जे ज़रिए सां महांगो वकील करे पंहिंजे ॾोह खे लिकाए करे हलियो वेंदो या ॿिया जेके आहिनि माल इस्तेमालु करे पैसा इस्तेमालु करे सबूतनि गवाहनि खे ड्राए करे ख़तमु करे छॾींदो दुनिया जे अंदरि इहा नाइंसाफ़ी हले थी आम जाम आहे पर फरमाईंदा उते तुंहिंजो रब जेको आहे हतमी फ़ैसिलो कंदो इंसाफ़ वारो फ़ैसिलो कंदो उते न कंहिंजी सिफ़ारिश हलंदी तंहिंजे करे त फरमाई त न सिफ़ारिश नबीअ जी हलंदी न कंहिं वलीअ जी सिफ़ारिश हलंदी फरमाई त इल्ला बिइज़्नि फरमाई त मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्नि कंहिंखे सिफ़ारिश जी ज़रूरत न हूंदी क़यामत जो ईअं न थींदो त मां हिन पीर जो मुरीद आहियां मां हिन नबीअ जो जेको आहे मोहबत कंदड़ आहियां मां हिन जेको आहे साईं जो जेको आहे चेलो आहियां इहो कमु न हलंदो जंहिंजो मतिलबु इहो थियो अल्लाह ईमान जी गारंटी वठंदो रब नमाज़ुनि जी गारंटी वठंदो रब उते फ़राइज़ जी पाबंदी जी गारंटी रब वठंदो हा उन खां बाद में जेके कमियूं कोताहियूं हूंदियूं उन्हनि जे करे नबीअ जी बि सिफ़ारिश हलंदी वलीअ जी बि सिफ़ारिश हलंदी नेक बाननि जी बि सिफ़ारिश हलंदी अल्लाह जे प्यारनि बाननि जी बि सिफ़ारिश हलंदी पर जेकॾहिं को मुशरिक हुयो या जेको अल्लाह जे कानून ते पूरो नथो लहे जंहिंखे ईमान ई न आहे हाणे उन जे लाइ न नबीअ खे सिफ़ारिश जी इजाज़त हूंदी न कंहिं वलीअ खे सिफ़ारिश जी इजाज़त हूंदी न कंहिं प्यारे बाने खे सिफ़ारिश जी इजाज़त हूंदी अथॉरिटी चइबो ई न खे आहे न अथॉरिटी हिन खे थोरी चइबो आहे जो अल्लाह जी मर्ज़ी न हुजे ऐं हेॾा जेको नबी वली सिफ़ारिश कयो हुनखे दूर जन्नत में गेलियूं कयूं वञे इहा त पोइ अथॉरिटी न थी न इहो त अल्लाह पाक जो पावर त न थियो रब जो पावर आहे ई इहो रब फरमायो त मुंहिंजी इजाज़त मिलंदी त हाणे हे ईमान वारो आहे हिन जूं कोताहियूं खणी आहिनि मां हिननि जे लाइ बख़्श जो फ़ैसिलो कयां थो प्यारा हबीब तूं हिन जी सिफ़ारिश कर त मां हिन तुंहिंजे सिफ़ारिश जो वास्तो कढी करे हिनखे जन्नत जे अंदरि रवानो करे छॾियो इहे सिफ़ारिशूं पोइ हलंदियूं जॾहिं इंसान ईमान ते हूंदो सिफ़ारिशूं पोइ हलंदियूं जॾहिं इंसान शिरक खां पाक हूंदो सिफ़ारिशूं पोइ हलंदियूं जॾहिं पाण पंहिंजो पाण खे अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जे साम्हूं झुकायो हूंदई
ईअं न थींदो जो मर्ज़ी पंहिंजी हले साईं असांजो त फलाणो वेठो आहे त उनखे ॿुधाइण खां बिना ई रब खे जन्नत ॾियणु फलाणो वेठो फरमाईंदा थुम्मा नुनज्जिल लज़ीना तक़ौ अल्लाह जो कानून आहे रब जॾहिं ज़ालिमनि खे टिजारींदो आहे उन खां बाद में ईमान वारनि खे तसली बि ॾींदो बाबा मोमिन आहियो अल्लाह खां टिजो था अल्लाह जे हबीब जी सुन्नतुनि ते अमल करण जी कोशिशि कयो था गुनाहगार हर इंसान आहे पर पंहिंजे गुनाह ते शर्मिंदगी आहे नेकिन अमल करण जी कोशिशि आहे ईमान जो बुनियाद आहे पर हाणे गिणती करण जी ज़रूरत न आहे थुम्मा नुनज्जिल लज़ीना तक़ौ व नज़रु ज़ालिमीन फरमाई जेके परहेज़गार आहिनि उन्हनि खे असां नजात ॾींदासीं न उन्हनि जे मथां आख़िरत जी सख़्ती हूंदी न उन जो जेको आहे जहन्नम जे अंदरि को दाख़िला को वास्तो हूंदो फरमाईंदा परहेज़गारनि ईमान वारनि खे अल्लाह फरमाईंदो तव्हां वञो महबूब अव्हां जी सिफ़ारिश कंदो वञे तव्हां डायरेक्ट जन्नत जे अंदरि दाख़िल थींदा वञो फरमाई वनदरु ज़ालिमीन फ़ीहा जिदिया फरमाई असां टिजारींदासीं इन ज़ालिमनि खे जेके ॾोहारी हूंदा इन ॾोहारियुनि खे असां गेले करे वरी जहन्नम जे अंदरि उछलाईंदासीं अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झण अमल